बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम आहे रिपोर्टर टाइम ऐं आऊं आहियां रोशन अली मलिक। जीअं त नाज़रीन, अॼु असां प्रोग्राम में एहसास गुलफत प्रोग्राम जे हवाले सां अव्हांखे आगाह कंदासीं। एहसास प्रोग्राम शुरू थींदे ई इंजट सरगर्म थी विया, अबूज अवाम खे फुरण लॻा। इहो रिपोर्ट असांखे जाती शहर मां महफ़ूज़ थियो आहे। इन वाले वधीक तफ़सील मालूम कंदासीं जाती मां प्रेस क्लब जे सदर गुलाम मुस्तफ़ा खां। जी गुलाम मुस्तफ़ा जी, जाती शहर में एहसास का भारत प्रोग्राम सेंटर ते रिश्वत जी बाजार गरम थी वई। गार्ड में सॼो अमलो मीडिया खे मौक़ूफ़ किया गार्ड साफ़ी का बदतमीज़ी करण लॻो। मनपसंद पॉलिसी जारी। शहर जाती आस-पास मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां रोज़ जो शिकार ऑफिस थी विया आहियूं। ऑफिस में जा मुलाज़िम असांखां 200 रुपया वसूल करे टोकन वठाए ॾींदा था ऐं जेके जाती चंद जो 200 रुपया नथी ॾिनी उनखे टोकन नथा मिलनि। ऐं जॾहिं त सुबुह खां वठी राति जा ग़रीब माण्हू घर पहिरें बुख उन काटे सॼो ॾींहुं इंतज़ारु कंदे शाम जो वापसि मोटी वञनि था। ऐं जॾहिं त एहसास प्रोग्राम जो अमलो गार्ड रिलीफ ॾियण में नाकाम बणिजी विया आहिनि। जॾहिं त मौजूदु ग़रीब औरतुनि खे वारो ॾींहं बदिरां पंहिंजे औरतुनि खे टोकन ॾियनि था। ऐं जॾहिं त उन्हनि मुतालबो कयो आहे पाकिस्तान खां मुतालबो कयो आहे सेंटर जो कमु ईमानदारी सां हलायो वञे, न त ॿी सूरत में बंदि कयो वञे। जी नाज़रीन, इहो हुया जेको जाती जो प्रेस क्लब जो सदर गुलाम मुस्तफ़ा जन सां राब्तो कयोसीं, जो लाइन ड्रॉप थी चुको आहे ऐं नेटवर्क जे प्रॉब्लम जे करे प्रोग्राम जो जेको आहे उहो सिलसिले खे बरक़रार रहंदासीं। ब्रेक खां पोइ वरी हिकु दफ़ो वरी सां बीहंदासीं।